तो असांजे शहर टोनो मोहम्मद खान में असांजो बांसरी नवाज वीचारो आयो आहे ऐं ॾाढो मोहम्मद शेख ॾाढो सुरीलो बांसरी नवाज आहे। हिन खां पुछंदा साईं तव्हांजो नालो? नालो साईं मुंहिंजो गुलाम मोहम्मद, पाण ज़ात ज़ात शेख। किथे रहंदा आहियो? ॻोठ रहंदा आहियो साईं नूर अहमद खान भुरगड़ी जो ॻोठ, ॻोठ नूर अहमद, तालको कोट गुलाम मोहम्मद, तालको कोट गुलाम मोहम्मद, माना हेॾा पंहिंजो थर साइड ते। जी हाँ, ये थी डिग्री खां कोट गुलाम मोहम्मद जेम सबाद पुराणो नालो। जी हाँ, पुराणो। हाँ दोस्तों, जेम सबाद पुराणो नालो ऐं नओं नालो आहे साईं जो ॻोठ जो त कोट गुलाम मोहम्मद जो। ऐं ॾाढो मतिलबु सो सां जेको सो असांखे बांसरी ॿुधाईंदो आहे। त अॼु साईं छा ॿुधाईंदो तव्हां असांखे? अॼु साईं तव्हां ॿुधायो त बागा वाली हो जबे नाम नाम मौला नाम अल्लाह वारो गानो ॿुधायो। हा 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 जी हाँ, अल्लाह वारो गानो। वाह वाह साईं, अचो त ॿुधो। वाह वाह।